बांदीअ में पीपी शहीद भुट्टो पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 92 सालगिरह जे मौक़े ते केक काटे सालगिरह तक़रीब मल्हाई वई। अवामी जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में पीपी शहीद भुट्टो जे उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। पीपी शहीद भुट्टो जी कोठायल जलसे के पीपी शहीद भुट्टो लेडीज़ विंग सिंध जी सदर फेरोज़ा लाशारी, अकबर सोडर, इल्ताफ़ भट्टी, एजाज़ महेसर, तालिब चांडियो, ग़ुलाम सरवर ब्रह्माणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त न्याज़ी हुकूमत अमेरिका जी ग़ुलाम बणिजी चुकी आहे। इमरान ख़ान जी तब्दीली इहा आहे त ग़रीब हाणे बुखूं कढण ते मजबूर आहिनि। तब्दीली सरकार मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे। आर्मी तरमीम एक्ट बिल खे पीपी शहीद भुट्टो कारो क़ानून सम्झे थी। फेरोज़ा लाशारी वधीक चयो त भुट्टो ख़ानदान जा असुल वारिस फ़ातिमा भुट्टो ऐं जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो आहिनि। ज़रदारी पाण खे ज़बरदस्ती भुट्टो सॾाए अवाम खे बेवकूफ़ कनि पिया। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन मुल्क जी तरक़ी ऐं ताक़त लाइ जेके कम कया आहिनि उहे कॾहिं बि विसारे नथा सघजनि। दुनिया जूं वॾियूं ताक़तूं बि इहो मञी चुकियूं आहिनि त पाकिस्तान जी सियासी तारीख़ में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तमामु आला मक़ाम माणियो ऐं हू बरसग़ीर जो तमामु वॾो लीडर हुयो। हिन वधीक चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी शहादत खां पोइ मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मिशन खे जारी रखियो पर उनखे बि साज़िश तहत क़त्ल करायो वियो। हिन वक़्तु पीपी शहीद भुट्टो मुल्क जे बका ऐं तरक़ीअ लाइ जंग विढ़ी रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत पीपी ऐं नवाज़ लीग अॻुवाननि सां डील करे उन्हनि सां करप्शन जा केस ख़तमु करण लाइ नेब जे क़ानून में तरमीम करे रही आहे, जेको सरासर ग़लति आहे, जेको अवाम मञण जे लाइ तयारु नाहे।